वफ़ाक़ी हुकूमत दीनी मदरसनि जी रजिस्ट्रेशन बाबति सदर मुमलिकत जा एतराज़ आइनी ऐं क़ानूनी क़रार ॾेई छॾिया। सुषमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त सदर जे एतराज़नि में न FATF जो ज़िक्र आहे, न ई को ताल्लुक़ क़ानूनी ऐं आइनी मामलनि ते सियासत करणु कंहिंजे बि हक़ में नाहे। सदर मुमलिकत ऐं पार्लियामेंट जे इख़्तियारनि बाबति ग़ैर ज़रूरी बयानबाज़ी खां पासो कयो वञे। JY मदरसन जी रजिस्ट्रेशन वारे बिल ते तहरीक इंसाफ के का मदद घुरे वरिती। JY सेनेटर कामरान मुर्तज़ा जी असद कैसर सां मुलाक़ात। JY अखबारनि ख़ैबर पख्तूनख्वा में दीनी मदरसन जी रजिस्ट्रेशन जो मुतालबो करे छॾियो। असद कैसर क़यादत सां सलाह मशवरे बाद जवाब ॾियण जी ख़ातिरी कराई। अवामी नेशनल पार्टी के सरबराह एमल वली खान चयो आहे त मौलाना फजल रहमान सां मदरसन जी रजिस्ट्रेशन वारे बिल ते नाइंसाफ़ी थी आहे। हुकूमत ऐं बानी PTI में को बि फ़र्क़ु नाहे। बानी PTI बि माण्हुनि सां वाइदा करे धोखो कंदो हो, हाणे हुकूमत ते केरु यकीन कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 19 डिसंबर ते मिस्र जे दौरे ते रवानो थींदो। शहबाज शरीफ मिस्र में शेड्यूल डे 8 सरबराही इजलास में शिरकत कंदो। ज़रियन मौसूब वज़ीर आज़म इजलास जी साइड लाइन ते आलमी अखबार सां मुलाक़ात बि कंदो। क्रिकेट लाइ सुठी ख़बर, चैंपियन ट्रॉफी लाइ पाकिस्तान ऐं भारत जे विच में समूरनि मामलनि ते इत्तिफ़ाक़ थी वियो। ज़रियनि जो चवणु आहे त चैंपियन ट्रॉफी ते हाणे को बि डेडलॉक नाहे। मामलनि ते मुआहिदनि जो कमु हतमी मरहले में पहुची चुको आहे। अॼु या सुभाणे बाज़ाब्ता ऐलान कयो वेंदो। भारतीय मीडिया दावा कई हुई त ICC चैंपियन ट्रॉफी लाइ हाइब्रिड मॉडल जी मंज़ूरी ॾिनी आहे। ईंदड़ 3 सालनि ताईं भारतीय टीम पाकिस्तान न ईंदी ऐं पाकिस्तानी टीम बि भारत न वेंदी। भारतीय मीडिया मूजिब हाइब्रिड मॉडल जी मंज़ूरी लिखत में न उसूली तौर ते हुई।